अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां अॼु पढ़ंदासीं सूरत मुदस्सिर के सबब जे करे जो हिन में सूरत में अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो पहिरीं अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल मुदस्सिर क़ुम फ़अंज़िर व रब्बक फ़कब्बिर व सियाबक फ़तहिर पंहिंजे कपिड़नि खे पाक कर व रुज्ज़ फ़हजुर ऐं निजासत अनक्लीनलीनेस खे परे कर वला तमनुन तकसर वग़ैरह वग़ैरह। पर हीअ ॻाल्हियूं अॻिते पढ़ंदासूं। पाण में 56 आयतूं आहिनि। पर हिन में 31 आयत जेका आहे सा वॾी अॼोके मौज़ू सां जंहिं नमूने सां असां ॾिसूं था उन सां वास्तो थी रखे ऐं उन जो ॻाल्हि शुरू थी थिए 27 आयत खां वमा अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर वमा अदराक मा सक़र। सक़र छा आहे? सक़र दोज़ख आहे पर जेको साड़े यानी खल साड़े छॾे। अॻिते लफ़्ज़ ईंदो बशर जो। बशर माना इंसानु, बशर माना खल जेका साड़ींदी लवाहत लिल बशर। मा सक़र छा आहे? ला तुबक़ी वला तज़र जेको न को छॾे न को बचाए न को छॾे थो यानी न को ज़िंदा माण्हू थो रहे न को जीअरो थो रहे न को मरे थो। अहिड़ी सूरत ख़्याल थी वञे जो न को मरे थो न को जीए थो पोइ हेठि मरंदो वञे। लवाहत जेकॾहिं हिन तरी लवाहत लिल बशर साड़े छॾींदो सॼी खल खे। खल जेका मथे साड़े छॾींदो अलैहा तिसअत अशरा हुन खे 19 आहिनि। हाणे 19 खाज़न आहिनि जहन्नम जा। मतिलबु त इमीजिएट जेका माना आहे सा इहा आहे त हीउ इशारो आहे दोज़ख जे गार्ड्स जो जेके वेठा हूंदा जेके 19 हूंदा। पर हाणे वमा जअलना असहाबन नार इल्ला मलाइकतन वमा जअलना इद्दतहुम इल्ला फितना। इहो इद्दत नंबर जेको आहे सो फितनो यानी कि परख हिकिड़ो इम्तिहान हिकिड़ो ट्रायल हिकिड़ो टेम्पटेशन आहे। नंबर जेको आहे सो अजीब आहे। इन करे हाणे असां इन्हिनि ॿिनि ॻाल्हियुनि जे लिहाज़ खां पाकाई रख सियाब ऐं पंहिंजो कपिड़ो तन मन धन उनखे पाक रख साफ़ु रख सुठो रख। छो जो हीअ बुछड़ाई जेका आहे सा ही फितनो आहे जेका सक़र वारी ऐं हिन में 19 बीठा आहिनि ऐं इहे जेके आहिनि से ख़तरनाक आहिनि। हाणे हिन ॻाल्हि खे सम्झण लाइ सॼी सूरत असीं पढ़ंदासूं। पर हाणे इन जो मतिलबु इहो आहे त अॼु मक़सदु इहो आहे त अॼु कंहिं माण्हू मोकिली आहे ईरान फ़ारसी जे लफ़्ज़ में त जेको कोरोना वायरस करे मुल्क मुंझाए छॾियो आहे माण्हुनि दजाल जो वॾो फितनो आहे। इहो इन जी ॻाल्हि जेका आहे सा अलाह ताला करे छॾी आहे अॻु में ई 1400 साल अॻु में। इहो 19 जो नंबर जेको कोविड था चवनि 19 छॾी नथा जहिड़ो इहो हिकिड़ो ऑनरेबल हुनजो नालो हुजे ही बादशाह सलामत फलाणो हिज़ हाइनेस वेठा चवनि इहो जेको बि ॻाल्हि करे थो कोविड 19 ज़रूरु थो चए। भई ईअं चओ भई वबा आहे ईअं चओ त हीअ वायरस आहे न चए वायरस बि फलाणी 19। त हाणे कनि माण्हू त चओ भई 19 माना इहो यहूदियुनि जो लफ़्ज़ु आहे त वाक़ई इहो लफ़्ज़ु तौरात में बि आहे। त हाणे इहो मतिलबु त असां वटि जेको हिते अॻिते ॻाल्हि ईंदी त जेके अहले किताब आहिनि उहे चवंदा त इहा ॻाल्हि बराबरि आहे। सम्झो त इहा ॻाल्हि हिन सूरत मुदस्सिर में इहा ॻाल्हि बि आहे। पर असां चऊं मोमिन जेके आहिनि से मञीदा त इहा ॻाल्हि आहे। मोमिन जेको आहे सो त हाणे छा थियो आहे जो वायरसूं अफ़वाहूं त अॻु में बि थियनि थियूं पियूं हलंदियूं रहंदियूं आहिनि। आदम अलैहिस्सलाम ॼाओ आहे त वेठो खंघे ऐं पंहिंजो साहु खणे ऐं फलाण बीमारियूं सभई जेके आहिनि से इंसान ज़ात सां आहिनि जानवरनि सां बि आहिनि पंहिंजे ॿूटनि सां बि आहिनि प्लांटेशन सां बि उनखे बि फंगस लॻे थी उनखे बीमारियूं लॻनि थियूं वग़ैरह वग़ैरह वायरस लॻनि थियूं उनखे सभई बैक्टीरिया सभु असरु कंदा। पर असां वटि हीउ जेको ख़ासि ज़मानो आहे दजाल जो फितनो आहे जंहिंमें हिननि म्यूटेशन कई आहे इन वायरस जी ऐं उनजो जीनोम में फलाण अलाए छा कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु था कनि उहे हिननि पधरा करे अॻिते करे हुनखे इंटेंसिफाई कयो आहे हुनखे हुनजो
दर्जो वधाए ऐं इहो पंहिंजे दुश्मन ते हणण जे लाइ इहो कयो अथऊं। हाणे हिननि जी पहिरीं इहो कोऑपरेशन आहे हिननि जो इंग्लैंड मंझि ऐं पंहिंजो अमेरिका में कैनेडा में ऐं पंहिंजो वुहान जेका लेबोरेटरी आहे चाइना जी, गॾिजी कमु कयो आहे चइनी, ऐं पर ॿिया मुल्क बि हुन सां शामिलु हूंदा। इहे जेके ट्रायल्स वग़ैरह थियनि था, जेके तजुर्बा जेके कनि था, उहे सभई सॼी दुनिया में जीअं कनि था, त उन्हनि जी जेके फार्मास्यूटिकल कंपनियूं आहिनि उहे कनि थियूं। त इन ॻाल्हि खे मदनज़र रखी असां हिन सूरत खे पढ़ंदासूं त हिन मंझि ॻाल्हि जेका आहे से 4 वॾा बदमाश आहिनि धरती ते, उहे आहिनि पंहिंजो हिकिड़ो फिरौन आहे, फिरौन जी ॻाल्हि हिन सूरत मुज़म्मिल ऐं सूरत मुदस्सर में बि थींदी, ऐं पंहिंजो पर हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जी ॻाल्हि, यानी ईअं चइजे त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको क़ुर आयो आहे उहो टिनी टाइम फ्रेम्स में कमु थो करे, यानी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने सां बि तालुक़ु हो हुन जो, ऐं हुनखां अॻु में जेके क़ौमूं हुयूं उन सां बि उहा ॻाल्हि साॻी लागू आहे, ऐं क़यामत ताईं जेको ईंदड़ ज़मानो आहे, अॼुकल्ह असांजो ज़मानो ऐं हिन खां पोइ जेको ज़मानो ईंदो उन सां सभिनी सां ई क़ुर शरीफ़ पाण चवे थो त हीअ सभु असां मिसाल ॾेई छॾिया आहिनि सॼी क़ुर मंझि। तंहिं करे असांजी ॻाल्हि जेका क़ुर में असां कई आहे त इहा न त रुॻो पास्ट सां वास्तो थी रखे या फ्यूचर सां वास्तो रखे थी, असांजे ज़माने सां वास्तो रखे थी, टिनी टाइम फ्रेम्स में जेको आहे सो हिन जो तालुक़ु आहे। हाणे हिन जो मिसाल इहो त हर शइ जो अलाह ताला क़ुर शरीफ़ में चए बार बार, सूरत ख़ुसूसन सूरत बनी इसराईल ऐं सूरत काफ़ मंझि असां मिसाल क़ुर शरीफ़ में हर मिसाल ॾिनो आहे, सूरत सबा में असां सभु मिसाल ॾिना आहिनि। पोइ जे यहूदी जेको आहे उन पुछियो कंहिं मुस्लमान मोमिन खां त भला तव्हांजो क़ुर दावा थो करे त सभु कंहिं ॻाल्हि जी ॻाल्हि आहे, सभु कंहिं शइ जो मिसाल आहे अलाह ताला वटि क़ुर में ॾिनो, सो हाणे तव्हां मुंहिंजे ॾाढ़ी जो मिसाल आहे हिन में, हुनजी ॾाढ़ी हुई ॿुछी, सो हुन चयो त हा तुंहिंजी ॾाढ़ीअ जी उहा मिसाल आहे, त जेका ज़मीन जेका भली हूंदी बलद तय्यबतुन त उन में सुठो सिलो ॼमंदो, ऐं जेका ख़बीसत हूंदी पंहिंजो धरती त उन ते बुछड़ो सिलो ॼमंदो, ख़राबु ॼमंदो, यानी ॿुछी ॾाढ़ी थींदी तुंहिंजी। तंहिं करे इहा ॻाल्हि जेको हर ॻाल्हि सां वास्तो रखे थी त हिन कोरोना वायरस सां छो न रखंदी। हाणे हिन खां अॻु में के माण्हू आहिनि वीचारा जेके चवंदा बाबा असां क़ुर शरीफ़ में ॾिठोसीं त हीअ आयत आहे, की असां ख़्वाब में ॾिठोसीं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फलाणो माण्हू असांखे चए थो त हीअ आयत पढ़ो या हीअ सूरत पढ़ो या हीअ पढ़ो, इहे सभु ॻाल्हियूं सभु सचियूं आहिनि पंहिंजे लिहाज़ खां, जो सॼो क़ुर जेको आहे तंहिंखे अलाह ताला शफ़ा जो बाइस बनायो आहे। वनज़िल मिनल क़ुरआन मा हुव शिफ़ाउ व रहमतुल लिल मोमिनीन, त शफ़ा आहे। पोइ जंहिं बि नमूने सां माण्हू पाण खे पंहिंजे लाइ मौत बरहक आहे, बिल आख़िर माण्हूअ खे सभु कंहिंखे मरणो आहे। अंबिया सॻुरा गुज़ारे विया हलिया सभई, सभु बादशाह हुआ केॾा वॾा बि ऐं केॾा नंढा बि, फ़क़ीर बि गदा बि, केर बि जेको आहे सो रहंदो कोन को, पर पोइ बीमारियूं खां माण्हू अलाह ताला पनाह रखे थो। हर दवा हर बीमारी जी जो इलाजु आहे, लिहाज़ खां हिकिड़ो चए कुल दाइन दवा न हदीस शरीफ़ में जो आहे, या सुठो मतिलबु कौल आहे या छा जेको बि, त पोइ हाणे इहे सभई ॻाल्हियूं आहिनि। हाणे इन लिहाज़ खां असीं पढ़ूं था क़ुर शरीफ़ में त हिन जी सूरत मुदस्सर खे, हिन में छा आहे त जेके इम्पोर्टेंट माण्हू आहिनि, वलीद बिन मुग़ीरा आहे जेको अलाह ताला फरमाए थो ज़रनी वमन ख़लक़्तु वहीदन, मूंखे छॾे ॾे त आउं हिन सां पाणी थो भिचां। मुंहिंजो ई जेको वलीद बिन मुग़ीरा हिकिड़ो इहो ख़ासि माण्हू आहे। ॿियो ख़ासि माण्हू अबू जहल ऐं अबू लहब उन ज़माने जा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, हिकिड़ो को फिरौन आहे, यानी ज़माने जा फिरौन जेको आहे सो अबू जहल ऐं अबू लहब, ऐं पंहिंजो क़ारून जेको आहे सो इन ज़माने जो, यानी हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जो ई पंहिंजो वलीद बिन मुग़ीरा मख़ज़ूमी जेको, या अहिड़े क़िस्म जा ॿिया माण्हू असांजे ज़माने में बि साॻिया बदमाश आहिनि, धरती ते फ़साद करण वारा, जेको सॼी दुनिया खे हिकिड़ो हलाए पियो, जेको अमेरिका जो मोतबर थियो वेठो आहे, ऐं ॿियो हाणे चाइना जो उभरियो आहे, ऐं जेको पुतीन जेको आहे USSR, हीअ टई ताक़तूं जेके आहिनि से हींअर गुडमट लॻियूं पियूं आहिनि, हिक ॿिए सां विढ़नि पियूं, पर इहो सुठो आहे जो हाणे इहे ॿ ताक़तूं अल्टरनेट थियूं आहिनि, अमेरिका खे ॿुथ मुंहं में झलियो वेठियूं आहिनि, न त जेके हिनखे 20 साल 25 साल जेके हिननि खे हथ अची विया हुआ अकेले, त मुस्लमाननि जी हणी ॿेड़ी ॿोड़े छॾी अथसि,
छॾी हुआईं इन ज़माने में, पर हाणे हुन ॿिन्ही ताक़तुनि वरी हुनजो हथु रोकियो आहे, हर हिकु ॻाल्हि ते हुनखे रोकींदा। त हाणे इन्हनि सभिनी जो ॼण हिन में ज़िक्र आहे। अलाह फलसा फरमाए थो हिन सूरत सां, इन नुक़्ते नज़र खां असीं हिन सूरत खे ॾिसणु चाहियूं था त उन माण्हू जेको फारसी में लिखियो आहे उहो बि सॼो त भई इन बीमारी जो नालो बि हिन में आहे, इहो 19 नालो अथसि, जेको बि कोरोना 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 उहो बि आहेसि। त पंहिंजो छो थियो आहे, जो ही बुछड़ाई जेका कई अथऊं उन जे करे, ऐं पंहिंजो हिन जो इलाजु कहिड़ो आहे, जो पाक रहण जी ॻाल्हि आहे, शुकुरु करण जी ॻाल्हि आहे, सजदे करण जी ॻाल्हि आहे। इन में माण्हू अलाह ताला ॾांहुं रुजू थींदो त अलाह ताला पाण ई उनखे हटाईंदो। हीअ जो नेचुरल हिकिड़ो प्रोसेस थिए थो वायरस जो वग़ैरह जो पाण ई म्यूटेशन कई अथऊं हथ सां पंहिंजी ॿेड़ी पाणी ॿोड़ी अथऊं। त इन करे हीअ हिन में 58 आयतूं आहिनि, उनखे पढ़िबो, पर इन्हनि ख़ासि जॻहियुनि ते उनखे इहो हुनजो इन ते तवजो कबो। या अय्युहल औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल मुदस्सिर, ए चादर वेढ़ींदड़, दस्सिरूनी, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हज़रत बीबी ख़दीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे चयो दस्सिरूनी ज़म्मिलूनी या अय्युहल मुज़म्मिल। त उते वियो जॾहिं इहो वाक़ियो थियो जेको हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खे ॾिठईं, या जेको बि इक़रा बिस्म रब वारो, इन खां पोइ जी हीअ ॻाल्हि आहे त या अय्युहल मुदस्सिर क़ुम, जो उथ, फ़अंज़िर, माण्हुनि खे वार्निंग ॾे, ॾेजारु माण्हुनि खे, वरब्बक फकब्बिर, अलाह ताला जी तकबीर बयानु कर, अलाह ताला की वॾाई बयानु कर, अलाह ताला खे वॾो कर। यानी पुतीन ऐं चाइना ऐं नालो अलाए छा आहे भाॻे जो पंहिंजो चाइना ऐं पंहिंजो ट्रम्प, बुश ऐं ब्लेयर, ही वॾाई कई अथऊं धरती ते। इन फ़िरऔन अला फ़िल अर्द, धरती ते वॾाई कई आहे बेशक फ़िरऔन। ऐं हीअ पंहिंजो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में अबू जहल में अबू लहब ऐं वलीद बिन मुग़ीरा ऐं ॿियनि जेको आहे सो वॾी हठ ऐं वॾाई कई आहे। तंहिं करे क़ुम, उथ, फ़अंज़िर, ॾिॼारनि खे, रब्बक फकब्बिर, अलाह ताला खे वॾो कर। ही वॾा जेके थिया आहिनि पाणी पंहिंजे हथ सां असीं वॾा आहियूं, ब्रिटिश एम्पायर ऐं फ्रांस उन सां गॾु, उन सां पंहिंजो अमेरिका उन सां गॾु, ऐं हिन पासे वरी आल्टरनेट जेके फोर्सिस हाणे पैदा थियूं आहिनि, ॿ क़ुवतूं चाइना ऐं रूस जूं, इहे सभई पाण खे वॾाई कई अथऊं। ऐं असां वटि जेके पंहिंजा प्रेसिडेंट ऐं पंहिंजो कमांडर ऐं मिलिट्री जा ऐं CS ऑफिसर ऐं फलाणा जेके फ़िरऔन जो औलाद ऐं क़ारून जो औलाद जेको आहे सो वेठो आहे, त इन्हनि वॾी धरती खे तपाए ॾिनो आहे। फ़रब्बक फकब्बिर वसियाबक फतहिर, कपिड़े खे पाक रख। पहिरीं हिन मामले में असां खयों मारवीअ खे, ऐं पंहिंजो उन ज़माने में बेनज़ीर हुई वीचारी साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहिबु, जेको आहे सो सॾायो हो त औरत जो मक़ाम शाह जे नज़र में। त पोइ असां वरी उन ॻाल्हि खे खयोंसीं त मारवी जेका आहे सा चए थी त पंहिंजे खतीअ खे पाक कर, खती खे ख़राबु न कर, खती जेका आहे पंहिंजी पाक रख। त सियाबक फतहिर जी माना इहा आहे त पंहिंजे पाक खे, पंहिंजे लिबास खे, पंहिंजे जिस्म खे, पंहिंजे रूह खे, पंहिंजे दिमाग़ खे, पंहिंजे जिस्म खे, पंहिंजे अक़ल खे, पंहिंजे माइंड खे, पंहिंजे साइक खे, पंहिंजे साइकोलॉजी खे, जेको बि उनखे माण्हू पाक रखंदो त इन बीमारियुनि खां माण्हू आज़ादु रहंदो। जेकॾहिं न त इन में मुब्तला थींदो, निजासत में ऐं बुछड़ाई में ऐं पलीताई में ऐं नापाकाईअ में, ऐं हराम खाईंदो ऐं सूअर खाईंदो ऐं बुछड़ियूं शयूं खाईंदो ऐं ज़हन तरह सां मुरीद हूंदो दजाल जे पोइलॻनि जो, दजाल जे पोयां शैताननि जो, त पोइ उन सां जेका इहा बीमारी जेका असां वठि कंदी। त इन करे वसियाबक फतहिर व रुज्ज़ फहजुर, हीअ जेका नजासत आहे, सॼी इहा नजासत आहे, यानी हिकिड़ी फिज़िकल नजासत आहे, हिकिड़ी मेंटल, हिकिड़ी स्पिरिचुअल। जेके बि नजासतूं बुछड़ायूं आहिनि, रिज्ज़ आहिनि, इन्हनि खां कया परे थी, इनखे परे कर। रिज्ज़ बुछड़ा माण्हू जेके उनखां परे रह। बुछड़ियूं शयूं जेके आहिनि, खाइण पीअण जूं बुछड़ियूं शयूं जेके अलाह ताला जिन खे हराम करार ॾिनो आहे, उहे अलाह हराम आहिनि त हराम आहिनि। त इहे शराब हराम आहे, सूअर हराम आहे, सिगरेट हू जेके
बुछड़ियूं जेके इंसान जी सिहत खे ख़राबु कनि शयूं हुनखे माण्हू परे रहे, सुठियूं शयूं पाक शयूं जिन जो अलाह ताला ज़िक्र कयो आहे क़ुर में, जेके फ्रूट आहिनि, जेके मच्छी आहे, जेको गोश्त आहे, जेको खीर आहे, जेको हनी आहे, जेको मेवा आहिनि, जेके नख़ल आहे, ज़ैतून आहे, को फलाण आहे, इहे जेके बि जिन जा ज़िक्र सूरत नहल में ख़ुशूसन ऐं ॿियनि जॻहियुनि ते जेके कया आहिनि रब पाक, उन्हनि खे तूं अख़्तियार कर, उन्हनि खे वठि, उन्हनि खे खा पी ऐं बुछड़ियुनि शयुनि खां परे रह। रिज फहजुर, तोखे हिन वञा फ़ाइदो थींदो। कोविड ॿेविड जेका आहे 19 उहा सभु हुन किथे तो असरु न कंदी, फितने इन तूं न पवंदे दजाल जे फितने में, जेके पंहिंजे दिमाग़ खे, ज़हन खे, पंहिंजे स्पिरिट खे, रूह खे पाक रखंदे, कपिड़े खे, लिबास खे, हथनि खे, मुंहं खे, बूथ खे, वात खे वुज़ू सां, निमाज़ सां, तकबीर सां, तस्बीह सां, तहलील सां जेकॾहिं पाक रखंदे त तूं इन ॻाल्हि खां परे रहंदे, रब पाक तो ते रहम कंदो, तो ते फज़ल कंदो। वरुज सफ़ाजुर वला तम नुन तक़सर, तस्तक़सर, ऐं पंहिंजो तूं को अहिड़ो थोरो न कर जंहिंजी तमन्ना तूं करीं त पंहिंजो मूंखे घणो मिले, यानी हीउ सभु को हींअर जेको गिरह बि में लॻो पियो आहे, सभु को वठि पुॼ लुठ फुर में मार फुर में लॻो पियो आहे, मुंहिंजो बिज़नेस वधे, मुंहिंजो घरु वधे, मुंहिंजो दौलत वधे, मुंहिंजी पैसो ॾोकड़ वधे, मुंहिंजो माल वधे, मुंहिंजी फलाणी शइ वधे, त उन जी तमन्ना न कर। ऐं जेके कंहिं ते थोरो अहसान करींदो त अलाह ताला खां उहो तूं घुर, ऐं इंसान खां न घुर तूं। भला तम नुन तक़सिर भले रब खां फसबिर, ऐं रब जे ॻाल्हि ते पंहिंजे रब लाइ पोइ सब्र कर। यानी पंहिंजो पाण वटि रही हीअं जो हुकूमत चए थी भई वेठा हुजो घर में, हरू भरू निकिरण जी ज़रूरत कोन्हे, जो खगियूं हणंदा वरितो, पंहिंजो हिंगूं ॾींदा वरितो, गॾा वांगुरु जिते किथे घुमंदा फिरंदा तो ज़रूरी जेकॾहिं कमु आहे तव्हांखे त ज़रूरी कम सां वञो, बाक़ी छाजे लाइ भई बाज़ारुनि में घुमंदा हिन पासे हुन पासे जिते इहे बुछड़ायूं लॻियूं पियूं आहिनि। भला भले रब जेका फसबिर, अलाह ताला जे तरफ़ जे लाइ तूं सब्र कर। फ़ैज़ा नुक़र फिन्नाक़ूर, पोइ जंहिं फूकियो वेंदो, हाणे आख़िरत ॾांहुं इशारो आहे, पर हिन ॻाल्हि सां बि, हिन ज़माने जी ॻाल्हि सां बि, असांजे हिन सिचुएशन सां बि जेको आहे सो हिनखे इंटरप्रेट करे सघिजे थो। तावीलात जेको आहे सो पंहिंजे ज़माने जे माना मंझि असांखे हुकुम कोन्हे तावीलात करण जो, पर इशारात जेके आहिनि से लॻाए सघिबो आहे। असांजे ज़माने सां वास्तो कढी ॾिए वेज़ा नौकर फिन्नाक़ूर, पोइ जीअं फूकियो वेंदो, फूकियो महिल जॾहिं ऐलान थी वञे हलियो बाबा घर में वेठा हुजो त घर वेठा हुजो, चला था पोइ निकिरो हिन पासे हुन पासे हरू भरू, बाबा सभु फलाणी थी वई आहे, लॉकडाउन थी वियो आहे, ऐं लेवल फलाणी टीरी मटीरी, त पोइ तव्हां निकिरो कोन को ॿाहिरि, छाला त निकिरो। फ़ज़ालिक यौमाइज़िन यौमुन आसीर, इहो ॾुखियो ॾींहुं त आहे बराबरि, ॿाहिरि वेहण घर में कंहिंखे सुख अचे कोन थो, सभु को भाई तव्हां फतकां सतकां ॿाहिरि निकिरां, हेॾां होॾां थियां, हीअं हूअं थियां, माण्हुनि सां कचहरियूं करियां, बुछड़ायूं फैलायां, पर पोइ माण्हू सब्र करे पंहिंजे घर में वेह, छला थो घुमंदो अची। हाणे हीअ माना असुलु इहा कोन्हे जेका रसूल पाक ते लथी आहे, पर मतिलबु त हिन पासे जॾहिं कंहिं ॻाल्हि सां मिलाए बि ॻाल्हि खे त पोइ इशारा थी, इन जो मतिलबु त हिकिड़ो लेवल आहे जेको असांखे हक़ाइद करियूं। असां जेका हिन ज़माने सां कहिड़ी कीअं लागू आहे, हर हिकु लफ़्ज़ क़ुर जो जेको आहे सो असां सां लागू आहे, त इहो थींदो हीअं। फ़ज़ालिक यौमाइज़िन यौमुन आसीर, क़यामत जो ॾींहुं जेको आहे जिते हिसाब किताब थींदो उहो बि ॾुखियो आहे, पर हीउ जेको असांजे लाइ ॾुखियो आहे, कोविड में वेठा आहियूं, पतकूं सतकूं घर में वेठा, रुॻो कुकड़ वेठा घर जा मारियूं। अलल काफ़िरीन ग़ैर यसीर, ख़ुशूसन जेके काफ़िर आहिनि चवंदा असीं भॼूं ई भॼूं, असीं वञूं शराब खाने में, असीं वञूं सूअर खाऊं, असीं पिज़ा खाऊं, असीं फलाण किंग बर्गर पियूं, असीं खाऊं फलाणो ठीकु कयूं, त इहे सभई ॻाल्हियूं हुननि खे जेको आहे ॾाढो ॾुखियो। ग़ैर यसीर, अण सौखो, सौखो बि कोन्हे बि, सौखे जे बिल्कुलु उबतड़, यानी ग़ैर सुखियो, ग़ैर सौखो, अणसौखो, ग़ैर यसीर। काफ़िरीन, काफ़िरनि जे लाइ मोमिन वेठो हुजे घर में, तोखे छा आहे भई वेठो हुजे पंहिंजो निमाज़ वेठो पढ़, निमाज़ हुकुम अलाह ताला छा फतकी सतकी वठी वेठो हुजे घर में। ग़लल काफ़िरीन ग़ैर, काफ़िरनि ते वधीक सख़्तु आहे। मुस्लिम मोमिन चवंदो ठीकु आहे भई मूंखे सब्र आहे, ऐं वेठो आहियां घर में, हाणे जॾहिं मूंखे हुकूमत चए थी ॿाहिरि न निकिर, जॾहिं वबा जी ॻाल्हि बि आहे, ख़तरो आहे, उज़ुर असां वटि आहे, पोइ निमाज़ अॼु जुमे जो बि ॾींहुं आहे अल्हम्दुलिल्लाह, पर हाणे केरु पढ़ंदो, जुमे जी निमाज़ पढ़ंदासूं अलाए,
पंहिंजो 2-3 ॼणा गॾु थियासीं त खणी पढ़ंदासीं जुमो हिकिड़ो ख़्याली या हालात हुकुम आहे 40 हुजनि 25 हुजनि 3 हुजनि फलाणा हुजनि एतिरा हुजनि पोइ हाणे जेकॾहिं माण्हू नाश्तो निकिरी सघे घर में त पोइ माण्हू पाण ई पढ़ अॼु बि जुमो आहे पंहिंजो 20 तारीख़ अलाए कहिड़ी हलल काफ़ी न ग़ैर यसीर काफ़रनि ते वधीक सख़्तु आयो छो जो चवंदासीं त निकिरूं ई निकिरूं वञूं ई वञूं ज़रनी अलाह सुभाणे ताला चए थो ज़रनी वमन ख़लक़्तु वहीदन छॾे ॾिए मूंखे ऐं पाणी थो बिचां हिन ट्रम्प खे पाणी थो बिचां बुश ब्लेयर खे पाणी थो बिचां हिन मिर्सा खे पूतीन खे हिनखे हुनखे तूं छॾे ॾिए मूंखे हिते जो वहीद जो वलीद मुग़ैरा खे ऐं पाणी थो मखज़ूमी खे बिचां अबू लहब खे ऐं पाणी अबू जहल खे ऐं पाणी थो बिचां ज़रनी मूंखे छॾे ॾिए वज़नी वमन ख़लक़्तु वहीदन जेके मूं हिकिड़ो करे पैदा कयो आहे पर जॾहिं को माण्हू सभु को पैदा थिए थो हिकिड़ो अकेलो पोइ वरी पंहिंजे पोयां लश्कर गॾु कंदो थो वठे वजालती लहू मालम ममदूदन माल घणी ॾिनो आहे ट्रम्प खे घणी ॾिनो आहे अमेरिका खे घणी ॾिनो आहे चाइना खे घणी ॾिनो आहे पुतिन खे पर चवनि था न असांखे अञा बि खपे वजालती लहू मालम ममदूदन तमामु माल घणो ममदूद छोलियूं पियो ॾिए माल हुन वटि खुटो आहे वरी चवनि न असांखे ॿिया सभु रिसोर्सिस खपनि जेके ग़रीब मुल्क आहिनि उनखां पूरे सभु रिसोर्सिस पाकिस्तान जा रिसोर्सिस सीरिया जा इराक जा हुन जा पंहिंजो सऊदी जा सभु रिसोर्स असां वटि हुजनि असीं गैसनि ते पाइपनि ते पंहिंजे छा चइबो आहे पेट्रोलनि ते हिननि ते हुन ते सभु कब्ज़ा मिनरल्स ते असांजा कब्ज़ा हुजनि ऐं असीं जेको आहे मोतबर आहियूं वॾा जालती लहू मालम ममदूदन व बनीन शहूदन असां पुट ॾिना अथनि उन्हनि खे घणेई जिझा ऐं लश्कर ॾिना अथऊं असांखे हथ लहू तमहीदा ऐं वधायो अथऊं हुनखे पूरी तरह हर क़िस्म सां हुननि जो सुखियो सताबियो रखियो अथऊं अमेरिका खुटियो आहे भेण साहब हाणे जेको आहे वेठो बुछड़ायूं करे सॼी धरती ते आज़ार पकिड़े हिन जेतिरो शाहूकार हुनखे कयो अथऊं ओतिरो बुछड़ाई धरती ते हिन कई आहे हथ लहू तमहीदन सुम यथमा अन अज़ीद अञा बि तमा करे थो मुंहिंजो माल दौलत वधे मुंहिंजो पैसो ॾोकड़ अञा बि वधे कल्ह हीअं हरगिज़ न थींदो जीअं हिननि सोचियो आहे जीअं ट्रम्प ब्लेयर ऐं बुश सोचियो आहे जीअं इहो ब्रिटिश ऐं फ्रांस इहे 3 मुल्कनि जा नाला वठां थो छो जो ॿिया पोइ वीचारा ॿियनि जे पोयां मिड़ी पोइ अॻियां पोयां पिया हलनि ऐं फत कनि सत कनि जेको ऑस्ट्रेलिया जो बि वॾो बदमाश आहे ऐं वॾो रेसिस्ट पिण सां आहे पर पंहिंजो जीअं वणेसि तीअं पर उहो बि उन्हनि ॿिनि जे पोयां ऐं पोइ ॿिया बि जेके मुल्क यूरोपियन जा हेॾां होॾां से बि सभई हाणे यूरोप अलाह ताला डठो आहे इहो जेको छा चइबो आहे यूरोपियन यूनियन जेका आहे हिनखे ब्रेक्सिट ऐं फलाण थी वियो आहे पर इहे सभई ॻाल्हियूं अलाह ताला हाणे डाहे पियो व बनीन शहूदन व महत लहू तमहीदन सम यतमान अन अज़ीद तबाह कनि था त असांखे वधीक कल्ला इन्नहु कान लिआयातिना अनीदा बेशक इहे सभई असांजे आयतुनि सां ज़िद करण वारा असांजे हालतुनि खे झुठलाइण वारा कूड़ो करण वारा असांजे नबीअ खे असांजे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इंसल्ट करण वारा इहे माण्हू हिननि मां कहिड़ो मुल्क आहे जंहिंजी चङाई जेका असां धरती ते हुजे जंहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ु जेका सभु चङाई पुछाई न कई हुजे इहे सभई मुल्क जेके आहिनि मुलविस आहे जेको बुछड़ाई करे थो रसूल पाक सल्लल्लाहु जे ख़िलाफ़ु उनखे वॾा वॾा दर्जा था ॾियनि नाइट था कनि सर था कराइनि ऐं अहिड़े क़िस्म जा माण्हू कल्ला इन्नहु कान लिआयातिना अनीदा सउरहिक़हु सऊदा असां अहिड़ो कमु कंदासीं जो साह जेको मुंझंदुनि ऐं जहिड़ो ॼण मथे चढ़ंदा हुजनि पंहिंजो हवा मंझि चढ़िबो आहे पंहिंजे हुन मंझि जबल ते चढ़िजे जहिड़े नमूने सां सरिक़हु सऊदा इहो चाढ़ींदुसि हुनखे उभे जबल ते इन्नहु फ़कर व क़दर बेशक हिन प्लैनिंग कई रिथ कई फ़क़ुतिल कैफ़ क़दर कहिड़े नमूने सां हिननि प्लैनिंग कई कहिड़े नमूने सां कंस्पिरेसी कई रसूल पाक सल्लल्लाहु जे ख़िलाफ़ु मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु हेतिरा मुल्क 20 मुल्क मुस्लमाननि जा बर्बादु करे छॾियऊं सद्दाम खे मारे छॾियऊं भुटे खे मारे छॾियऊं पंहिंजे हिनखे जेको इंडोनेशिया जो हुयो छासि नालो हुनखे मारे छॾियऊं हुनखे फलाणे खे मारे छॾियऊं लिबिया वारे गद्दाफ़ी खे मारे छॾियऊं हीअ मुर्सी खे मारे छॾियऊं इजिप्ट में कल्ला कुतिल इन्नहु फ़क्कर व क़दर फ़कुतिल कैफ़ क़दर केॾी न सख़्तु कंस्पिरेसी कयूं केॾे न सुम कुतिल कैफ़ क़दर 3 दफ़ा
सुम कुतिल कैफ क़दर सुम नज़र, पोइ तवजो कयो ॾिठाई सुम अबस व बसर। हर हिकु जेको आहे सोचे थो आउं छा करियां, इस्लाम जे ख़िलाफ़ु छा करियां, माण्हुनि जे ख़िलाफ़ु छा करियां, सॼी दुनिया जे माण्हुनि जे ख़िलाफ़ु छा करियां। सुम अबस व बसर सुम अबस, पोइ घुंड विधाई पंहिंजे बूथ में ऐं बुछड़ो कयईं बूथ पंहिंजो। सुम अदबर वस्तकबर, पोइ पुठीरो थियो ऐं आख़िर खयईं। फ़क़ाल, पोइ चयईं इन हाज़ा इल्ला सिहरुन यूसर, त हीउ न आहे रुॻो जादू आहे जो हलियो थो अचे, यानी हमेशह खां ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हीअ तौरात ही इंजील सभई कूड़ा आहिनि हिनजे ख़्याल मंझि माज़ल्ला। हाज़ा इल्ला सिहरुन यूसर, जादू आहे मुतवातर जेको इस्तिमरार जेको हलंदो थो अचे पुराणे ज़माने खां वठी आदम ऐं नूह ऐं इब्राहिम ऐं मूसा ऐं ईसा अलैहिस्सलाम खां, उहो साॻियो जेको आहे जादू आहे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आंदो आहे। मतिलबु त अहिड़ी क़िस्म जो ख़्यालु आहे काफ़रनि जो इस्लाम जे ख़िलाफ़ु अॼु बि ऐं रसूल पाक साहिब जे ज़माने में बि हुओ। इन हाज़ा इल्ला क़ौलुल बशर, बशर जी लफ़्ज़ हिते माना इंसान, अॻिते बशर जो लफ़्ज़ ईंदो, बशर माना खल, उहा खल बि जेका असां हींअर जेका सड़े थी खल जेका हिन ते असरु थिए थो, हिते खल जे थ्रू जेको आहे सो पहुचे थो तव्हांजो इहो जेको वायरसिस वग़ैरह। इन हाज़ा इल्ला क़ौलुल बशर सउस्लीहि सक़र, असीं सिगो ई हुनखे उछलींदासीं सक़र मंझि, अहिड़े सिचुएशन में जो सड़ंदे संस खल। वमा अदराक मा सक़र, छा तोखे अहसासु आहे, ख़बर आहे, इदराक आहे त सक़र छा आहे। ला तुबक़ी वला तज़र, उहो अहिड़ो आहे सभु सिचुएशन माण्हू जो जहन्नम जी बाहि जी सड़ में सड़न जो, जंहिंमें न को जहिड़ो हूंदो न को मरंदो, न को मरंदो हूंदो न को जहिड़ो हूंदो। लवाहत लिल बशर, बशर जेका खल आहे उहा साड़ण वारो, खल खे साड़ण वारो आहे। हिते बशर सूरत आयत नंबर 25 में बशर इंसानु आहे, माण्हू आहे। हीउ बशर जेको 29 आयत मंझि लवाहत लिल बशर, हीअ खल आहे, साड़ींदड़ आहे माण्हू जी खल खे। अलैहा तिसअत, हाणे अचे थो लफ़्ज़ जेको आहे जंहिंजो तिसअत या 19 जेको रखियो अथऊं, जो हाणे पाणी रखियो अथऊं, असां त कोन मिनत कई अथऊं त हरू भरू वेठा 19 करियो, 19 करियो, 19 छा लाइ वेठा कयो, कहिड़ो तव्हांखे आहे। पोइ चवनि इहो तौरात में आयल आहे, फलाणे हंधि आहे, फलाणे हंधि आहे त पोइ आहे त पोइ वारो कयो। पोइ असां क़ुर शरीफ़ में बि आहे ॻाल्हि त अलैहा तिसअत अशर, इन जहन्नम खे 19 खाज़न आहिनि ऐं हिन कोरोना वायरस जो नालो 19 रखियो अथऊं पाण ई, असां कोन चयो अथनि मिनत कई अथनि त इहो रखो नालो। त हाणे इहो छा थींदो, छा वमा जलना असाब नार, इहे जेके दोज़ख वारा माण्हू आहिनि, दजाली माण्हू आहिनि जंहिंजो फितनो सॼो पखिड़ियो आहे। वमा जलना असाब नार इला मलाइकतन, इन ते असां 19 मलाइक बीहारिया आहिनि, 19 जेके आहिनि सो हुन ते बीठा आहिनि। वमा जलना इद्दतहुम इला फितनत लिल्लज़ीन कफ़रू, काफ़रनि जे लाइ इहो हिकिड़ो फितनो आहे, इहो अदद जेको आहे 19 वारो, सो अलाह ताला चए थो त इहो 19 जो अदद जेको आहे सो काफ़रनि जे लाइ फितने जो बाहिस आहे। काफ़र जेके आहिनि उन लाइ फितने जो बाहि, छो जो इहो लफ़्ज़ 19 जो जेको आहे सो तौरात में बि आहे, पाण ॻोल्हींदुसि त उहो कहिड़े हंधि आहे, उहो आउं तव्हांखे ॿुधायांसि। लिल्लज़ीन कफ़रू लियस्तयक़िन अलज़ीन ऊतुल किताब, इन जे लाइ त जीअं जेके अहले किताब आहिनि, यानी तौरात ऐं इंजील वारा जेके आहिनि, उन्हनि खे यकीन अचे इन ॻाल्हि जो त हीअ ॻाल्हि सची आहे, यानी तौरात ऐं इंजील में हिन 19 जो ज़िक्र आहे। अलाह ताला ॻाल्हि कई आहे, लियस्तयक़िन अलज़ीन ऊतुल किताब व यज़दाद अलज़ीन आमनू ईमानन, ऐं ईमान वारा जेके मोमिन आहिनि, मुस्लमान आहिनि, उन्हनि जो ईमान इन ॻाल्हि ते पाण वधे। जेका इहा वबा पखड़ी आहे त मोमिन जो पाण ईमान वधंदो, त हीअ ॻाल्हि जेका असां अलाह ताला जे हथ में आहे ऐं हिननि जेका उछी पखेड़ी छॾी आहे या पाण खे हाणे ॿारनि जे लाइ त रब पाक पाण ई हिननि खे मुब्तला कंदो। भला इहो हिकु मकर सही आहे इला बि अली, इहो पाण ई संदन बूथ में लॻंदो ऐं रब पाक जेको आहे सो ईअं कंदो, इहो अलाह मोमिननि जो ईमान पाण में वधंदो। यज़दादुल्लज़ीन आमनू ईमानन वला यर्ताबुल्लज़ीन ऊतुल किताब वल मोमिनून, ऐं जेके मोमिन आहिनि ऐं ईमान वारा जेके अहली किताब आहिनि, उहे इन ॻाल्हि तां मुड़ंदा कोन को, जिन खे जीअं भला
इहे जिन खे मिलियो किताब इज़दाद केॾां वियो यरताब हिन शक में न पवनि, हिन में शर्त इहो अला यरताब, हुन में न को मोमिन पवंदा ऐं मुस्लमान ऐं न को यहूद ऐं नसारा जेके तौरात ऐं इंजील जा साहिब आहिनि, जेके जो तौरात इंजील ॼाणनि था, उहे इन में शक नथा कनि हिन ॻाल्हि में त हीअ उणिह जी ॻाल्हि बराबरि आहे। वला यरताब الذين اوتوا الكتاب والمؤمنون وليقول الذين في قلوبهم مرض والكافرون ماذا اراد الله بهذا مثلا، जेके काफ़िर आहिनि ऐं जेके जिन जे क़ल्बनि में मर्ज़ आहे, यानी जेके मुनाफ़िक़ आहिनि, उहे चवंदा त अलाह ताला जो हिन ॻाल्हि में कहिड़ो मक़सदु आहे, छो अलाह ताला हीअ मिसाल ॾिनो आहे। त मिसाल अलाह ताला मच्छर जो वञे थो, उन ते एतिराज़ कंदा त मच्छर जो मिसाल छो थो ॾिए, कील जो मिसाल नमल जो छाला थो ॾिए, अनकबूत जो मिसाल छाला थो ॾिए। अलाह ताला चए थो त आऊं लॼी कोन थो थियां अहिड़ा मिसाल ॾींदे, हीअ मुंहिंजो हक़ु आहे त आऊं मिसाल, तव्हां त ठाहियो मच्छर, तव्हां त ठाहियो कील, तव्हां त ठाहियो मुंहिंजो नहल, तव्हां त ठाहियो अनकबूत, तव्हां त ठाहियो मख, तव्हां त ठाहियो मतिलबु त हीअ सभिनी जो अलाह ताला ज़िक्र कयो आहे, नंढियुनि नंढियुनि शयुनि जो, वॾियुनि हाथियुनि जो बि ज़िक्र कयो अथसि, घोड़नि जो बि ज़िक्र कयो अथसि, ऊठनि गाबनि जो बि ज़िक्र कयो अथसि, पर मख जो मच्छर जो ज़िक्र करण ते अलाह ताला लॼी शर्माए कोन थो, लॼी कोन थो थिए, लॼ कोन थो करे। इन करे वल काफ़िर, हीअ वॾी आयत आहे, मुंहिंजो जेका 31 नंबर आयत आहे, अञा हले पई। माज़ा अराद अलाह जो इरादो कहिड़ो आहे, हिन मक़सदु छा आहे हुनजो। माज़ा अराद बिहाज़ा मसला कज़ालिक युदिल्लाहु मन यशा, अलाह ताला जंहिंखे चाहे उनखे अहिड़े नमूने सां गुमराह थो करे, यहदी मन यशा, ऐं जंहिंखे चाहे तंहिंखे हिदायत थो करे। इन साॻी अञा आयत में हले थो, वमा यअलमु जुनूद रब्बिक इल्ला ही, हीअ अलाह ताला जो जुनूद आहे, लश्कर आहे, जो हिन सॼी दुनिया जी ॿेड़ी ॿोड़े छॾी हुई मुस्लमाननि जी, ख़ुशूसन इराक़ में, सीरिया में, यमन में, जे हिन पासे हुन पासे जिते जिते जंगियूं कयूं आहिनि, अफ़गानिस्तान में मथो ख़राबु करे 20 सालनि खां हिननि जे हथनि में अची वई, हीअ 100 सालनि खां बर्बाद वेठा कनि सॼे इस्लामी ख़िलाफ़त, हीअ हू सॼी ॻाल्हियूं थी वञियूं। हाणे रब पाक पंहिंजे घर में पंहिंजे लश्कर जेको आहे लाथो आहे, इहो कोरोना वायरस 19 जेको आहे, इहो लश्कर आहे, अलाह ताला जो जुनूद आहे। वमा यअलमु जुनूद रब्बिक इल्ला हुव, हिते फरमाए थो वमा यअलमु जुनूद रब्बिक इल्ला हुव, केरु बि नथो ॼाणे त अलाह ताला जा जुनूद कहिड़ा आहिनि। हीअ अलाह ताला जो एॾो लश्कर आहे जेको ॾिसण में बि नथो अचे, हथ बि नथो अचे, कंट्रोल बि नथो अचे, ज़ब्त बि नथो करे, जेके न को बम हणी थो सघिजे, न को बंदूक हणी थी सघिजे, जेको विड़ी थो सघिजे, छा कजे। हाणे वेठा माण्हू सॼो हैरान ऐं परेशान पंहिंजे घर में वियो, ऐं इहो तव्हांजे लाइ ई आहे, सुठो ऐं पाक रहो, खाधो पीतो पाक रखो, कपिड़ो पाक रखो, लिबास पाक रखो, इहो सूरत जे शुरू में अची वञो। अलाह ताला जी जुनूद आहे जेको अलाह ताला ई छॾियो आहे, अलाह ताला जे जुनूद मज़ा अलाह ताला ई तव्हांखे कढी सघे थो, तव्हांजे वस जी ॻाल्हि न आहे। जेसिताईं त अलाह ताला ॾांहुं रुजू न कंदव, अलाह ताला ॾांहुं न मोटंदव, तेसिताईं हीअ तव्हांजे मुसीबत हथां न वेंदी, तव्हांजे हुन मज़ा न वेंदी। हाणे केसिताईं, हाणे चवंदा फलाणो हेतिरो अञा 2-3 साल लॻंदा जो जहाज़ शुरू थींदा, हीअ थींदा उहो, बल्कि अलाह केतिरो हिन जो सॼी बिज़नेस फाइनेंस कोलेप्स थी वियो आहे, जो सॼो सिस्टम निज़ाम जेको आहे, हज़ारे लखे करोड़े माण्हू नौकिरियुनि मज़ा निकिरी विया हलिया, बिज़नेसूं सभु बर्बादु थी वेंदियूं हाणे थियनि पियूं। हाणे ॾिसो त आईंदे कहिड़ो त हीअ अलाह ताला जो लश्कर आहे जेको तव्हां ते मुसलत कयो अथसि। हिन करे जो तव्हां हीअ 100 सालनि खां वठी ऐं ख़ुशूसनि हीअ पुराणा पोयां जेके 20 साल 9/11 खां वठी शुरू जेको कयो अथव किसो, हिन में बर्बादी जेका तव्हां कई आहे मुस्लमान मुल्कनि ते, ख़ुशूसनि ऐं ज़ईफ़ माण्हुनि ते, हिननि ते, ऐं हेॾां साउथ अमेरिका ते, हुन ते जिते जेके बि पहुचे थो तव्हांखे, उते तव्हां ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे मुल्क जी। तंहिं करे हाणे अलाह ताला वठ कई आहे, तव्हांखे पकड़ियो थो, हाणे ॾियो मुंहुं। वमा यअलमु जुनूद रब्बिक इल्ला हुव वमा हिय इल्ला ज़िक्रा लिल बशर। हाणे इहो 4 दफ़ो बशर जो लफ़्ज़ आहे, हिते वरी माना इंसान जी आहे, इहो ज़िक्र नसीहत आहे हुनजे लाइ। जेको बशर आहे, इंसानु आहे, जेको माण्हू न आहे, गॾा खां बि ख़राबु आहे, जेको कुते खां बि ख़राबु आहे, जेको सूअर खां बि ख़राबु आहे, उनखे कहिड़ो फ़ाइदो ॾींदो हीउ क़ुर जेको आहे। क़ुर फ़ाइदो उनखे ॾींदो, हीअ नसीहत उनखे कंदो जंहिंमें चङाई हुजे, जंहिंमें इंसानियत हुजे, जेको बशर हुजे। वकल्ला वल क़मर, ख़बरदार ऐं कसम आहे चंड जो। वलैली इज़ा अदबर, जॾहिं राति थी वञे, पुठीरो थी थिए। वसुबह इज़ा असफर, ऐं कसम आहे सुबुह जो
जॾहिं चिठो थी वञे हलियो इन्हा लइहदल कुबर बेशक इहा बाहि आहे हिकु वॾी ॻाल्हि आहे इन्हा लइहदल कुबर बेशक इहा बाहि हिकु वॾी ॻाल्हि आहे न कोरोना वायरस जी ॻाल्हि जेका आहे सकर वारी ॻाल्हि इहा जेका आहे तिसअत अशर वारी ॻाल्हि सा वॾी ॻाल्हि आहे नज़ीर लिल बशर ॾेॼारींदड़ आहे इंसान खे इहो चोथों दफ़ो बशर जो लफ़्ज़ आयो आहे लिमन शाअ मिनकुम ऐं यतक़द्दम औ यतअख़र जेको घुरे तव्हां मां त अॻिते वधे या पोइते यानी अॻिते चङाई करे या पोइते रहे चङाई मंझि पुछराई करे जेको जंहिंखे वणे सो पाक रहे जंहिंखे वणे सो वुज़ू करे जंहिंखे वणे सो निमाज़ पढ़े जंहिंखे वणे सो वुज़ू न करे जंहिंखे वणे सो निमाज़ न पढ़े जंहिंखे न वणे सो सूर खाए जंहिंखे वणे सो वरी सूर न खाए जेको वणे सो सिगरेट पीए जंहिंखे वणे सो फलाणो कमु करे जेको बुछराई जो कमु हुजे सो वणे सो करे अलाह ताला खे परवाह न आहे भई कुल लिमन शाअ मिनकुम ऐं यतक़द्दम औ यतअख़र जेके पोइते रहे पोइ चङाई में या बुछराई में जेको अॻिते वधे जेको वणे सो कमु करे कुल नफ़्सिन बिमा कसबत रहीद हर नफ़्स जेको आहे सो जेको कमु कंदो चङाई कंदो सफ़ाई कंदो नजिस रहंदो सियाबक तहारत वारो रहंदो पाकाई वारो रहंदो सभु कंहिंजो पंहिंजो नसीबु आहे पंहिंजी रहीन आहे उन मंझि मॉर्गेज आहे उन में रहन थियल आहे इन सेंस में सभु कंहिंजो जेको कमु कंदो सो ॻिची में हिन में ॿधो पियो अथसि निर्घट मंझि ऐं उहो क़यामती ॾींहुं खुलंदो हिते बि उनजो नतीजो जेको लोड़ींदो सफ़ाई सुथाई रखंदो पाकाई रखंदो पाकीज़गी रखंदो पंहिंजो आइसोलेशन में रहंदो पंहिंजो कानून ते हलंदो सिहत जा खाइण पीअण जा सभई कानून रखंदो ऐं रिश्वतूं बुछलायूं हीअ न कंदो जेकर कंदो त पोइ हलो सिधो पोइ बुछलाई कंदो त पोइ अलाह ताला बि तव्हांखे भुॼंदो पाण ई कंदो ॾिसो छा थो करे कुल नफ़्सिन बिमा कसबत रहीनतुन इल्ला असहाबल यमीन असहाबल यमीन जेके आहिनि से हिन खां मुस्तस्ना आहिनि उन्हनि ते मसइलो जो असरु न थींदो जेके सुठा अलाह ताला जे ॻाल्हि ते हलनि था उन्हनि ते हिन जो असरु न थींदो मा सलककुम फी सक़र कहिड़ी शइ विधो आहे तव्हांखे हिन दोज़ख जे बाहि में जंहिंमें सड़ो पिया कोरोना वायरस में जो मुब्तला थिया वेठा आहियो कहिड़ी विधो कयां तव्हांखे हिन मुसीबत मंझि कालू लम नको मिनल मुसल्लीन चवंदा असां निमाज़ पढ़ण वारनि मथां कोन हुआसीं पाकिस्तान में घणा था निमाज़ पढ़नि घणा था चङाई कनि घणा था ख़ैरात ॾियनि घणा था ज़कात ॾियनि लम नक मिनल मुसल्लीन पंहिंजे ॿियनि मुल्कनि में जेको आहे सो फलाणियूं बुछरायूं जेके आहिनि वधंदियूं वञनि लम नक मिनल मुसल्लीन वलम नक नुत इमुल मिसकीन न को असां ताम ते खारायोसीं मिसकीननि खे वकुन्ना नख़ूद मल ख़ाइदीन ऐं असां बक कंदा हुआसीं ठठोलियूं कंदा हुआसीं दीन तां धर्म तां इंसान त क़ुर तां नबी तां बक करण वारनि सां गॾु नख़ूद मिनल ख़ाइदीन वकुन्ना नख़ूद मल ख़ाइदीन वकुन्ना नुकज़िब बियौमिद्दीन ऐं यौमिद्दीन जेको हिसाब किताब वारो ॾींहुं आहे उनजी असां इनकार कंदा हुआसीं उनखे कूड़ो कंदा हुआसीं कूड़ो चवंदा हुआसीं यानी असीं चवंदा हुआसीं जेको वणियो सो खाऊं जेको वणियो सो पियूं जेको वणे सो बुछरायूं कयूं पर असांजो अकाउंटेबिलिटी आहे कान का त हाणे उनखे कूड़ो थो कयूं अकाउंटेबिलिटी वारे ॾींहं खे वकुन्ना नुकज़िब बियौमिद्दीन हता अतानल यकीन तेसिताईं जो अची वियो अथनि हाणे यकीन अखियुनि जे अॻियां मतिलबु जॾहिं मरंदा जॾहिं जहन्नम जो उहो थींदो उहो हिसाब किताब थींदो उते पहुचंदो पर हिते बि जेको आहे अखियुनि सां हिन जो कोरोना वायरस जे रेफरेंस सां जेकॾहिं ॻाल्हि रुॻो कबी वञिजे त हाणे हिते अखियुनि सां ॾिसंदा नतीजो त हेतिरा लखे माण्हू पिया मरनि पंहिंजे अमेरिका मंझि हेतिरा लखे हिंदुस्तान 2 नंबर ते पहुची वियो हलियो कोरोना वायरस जे हुन नंबर सां ऐं ॿिया मुल्क यूरोप जा जेके आहिनि से वॾा मुब्तला आहिनि हुन में मुस्लमान मुल्क बि जेके आहिनि से बुछड़ा असांजा लछण आहिनि हिन करे पोइ उते बि जेको आज़ार आहे पर उते मौत घटि आहिनि फमा तनफ़हुम शफ़ाअत शाफ़िईन पोइ हिननि खे नफ़ो नथो पहुचाए कोई शफ़ात करण वारे जी ॻाल्हि फमा लहुम अन तज़किरत मुअरिदीन पोइ छा थियो अथनि जो नसीहत खां मुंहुं था मोड़ीनि कअन्नहुम हुमरुन मुस्तनफ़िरातुन ईअं आहे जहिड़ो को गॾु टहंदो हुजे भॼंदो हुजे
फर्रत मिन कसरत, जेको भॼंदो हुजे शींहं खां भॼे तीअं ई इस्लाम खां, दीन खां, नबी खां, सलात खां, पाकाईअ खां, वुज़ू खां, तहारत खां भॼनि था। फर्रत मिन कसवरतिन बल युरीदु कुल्लु अम्रिन मिनहुम अन यूता सुहुफन मुनश्शरतिन, ऐं घुरे थो इहो माण्हू जेको पंहिंजो आहे, जेको बुछड़ाई जो लीडर आहे, इमाम आहे जेको बुछड़नि जो, कुफर जो, पंहिंजो वलीद बिन मुग़ीरा, अबू जहल की अबू लहब की पंहिंजो कारून की फिरौन, जेको हिन ज़माने जो, सो जेको बि जेके बि आहिनि इहे वॾा माण्हू, फर्रत मिन कसरत बल युरीद कुल्लु मिनहुम अन यूता सुहुफन मुनश्शरतुन, हर शख़्स उन मां त खेसि ॾिनो वञे किताब खुलियल, बल युरीद कुल्लु मिनहुम, ऐं घुरे थो हर शख़्स उन्हनि मां त खेसि ॾिनो वञे किताब खुलियल कोरोना वायरस जो, मुनश्शरतुन खुलियल, कल्ला ईअं हरगिज़ न आहे जीअं हीअ सम्झनि था, बल ला यख़ाफ़ून आख़िर, भई अलाह ताला जी आख़िरत जो ख़ौफ़ कोन थी कयूं, पुॼाणी छा थींदी, बुछड़ाइनि करण वञा छा थींदो, बुछड़ियूं शयूं खाइण मां छा थींदो, नुक़सानु कहिड़ो थींदो, इहो हुन सोचियो कोन हो, पाक शयूं पाकीज़गी रखण मां कहिड़ो फ़ाइदो थींदो, इहो कोन सोचियो हुउमि। कल्ला बल ला यख़ाफ़ून आख़िर कल्ला इन्नहू तज़किरतुन, बेशक हीउ क़ुर जेको आहे सो नसीहत आहे, इन्नहू तज़किरतुन फमन शाअ ज़कर, पोइ जेको घुरे सो भले यादि रखे इन ॻाल्हि खे, मा यज़कुरून इल्ला अन यशा अल्लाह, त यादि न कंदा जेसिताईं इन ॻाल्हि खे अलाह ताला हुन न चाहींदो, यानी हुनजो चाहणु जेको आहे सो अलाह ताला जी चाहत ते आहे। जॾहिं चाहींदा जॾहिं अलाह ताला चाहींदो त इहे चाहीनि, तॾहिं चाहींदा। हू अहलु तक़वा व अहलुल मग़फ़िर, इहे उहे माण्हू हूंदा जेके अहल तक़वा वारा, परहेज़गारी वारा हूंदा, जेके परे रहंदा बुछड़ाइनि खां, जेके परे रहंदा नापाकाई खां, पलीताईअ खां, रिश्वत खां, बुछड़ाई खां, ज़ुल्म खां, फेर खां परे रहंदा। अहल तक़वा व अहलुल मग़फ़िरत, ऐं अलाह ताला उहो ई आहे जंहिंखां भउ कजे, अलाह ताला उहो ई आहे जंहिंखां मग़फ़िरत घुरिजे, ऐं पंहिंजो अहल तक़वा व अहलुल मग़फ़िरत हूअ माना अलाह उहो आहे जेको अहल तक़वा यानी परहेज़गारनि खे पसंदि करण वारो आहे, पंहिंजो उन खां भउ कजे, यानी उनजो हक़ु आहे जो उन खां डिॼिजे, यानी तक़वा कजे। ऐं अहलुल मग़फ़िरत अलाह ताला उहो आहे जेको बख़्शींदो, हिन करे मग़फ़िरत उन खां घुरिजे। इहे सभई ॻाल्हियूं आहिनि हिन में। हाणे असां ॾिठोसीं सॼी सूरत पढ़ी वियासीं, 42 मिंट थी विया आहिनि, 43 थी वेंदा हलिया, त हाणे हिन में हासिलु मक़सदु इहो त हीअ जेके बीमारियूं थियनि थियूं, अलाह ताला हिन ॾांहुं ॼण इशारो हिकिड़ो, हीअ ज़रूरु न आहे त सॼी सूरत जेका इन कोरोना जे मामले में कोन लथी आहे, पर इहो ख़ासि सिचुएशन, पर छो जो लागू थिए थी सॼी क़यामत ताईं, इन जो मतिलबु माना ज़रूरु कंहिं पंहिंजे ज़माने जे लिहाज़ खां इंटरप्रेट करे सघिबी। इन करे जेके आलिम ऐं जेके माण्हू आहिनि हिन मोकिलियो आहे फ़ारसी मंझि, ऐं इहो आउं वरी पढ़ंदुसि, वरी तव्हांखे मोकिलींदुसि खणी, ऐं तव्हांखे मोकिलियो त मूं त पंहिंजो इन जो मतिलबु इहो आहे त इंटरप्रिटेशन ते लाइ क़ुर शरीफ़ हर वक़्तु जेको आहे सो खुलियल आहे, ऐं हिन में मिसाल जेके आहिनि से पंहिंजे वक़्त जे लिहाज़ खां हुनजी माना कढी सघिबी, या मतिलबु तावील हिन ज़माने जे लिहाज़ खां, त इहो कोन त माना इहा आहे जेका असां चऊं था, ऐं माना इहा न आहे, इहा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में सूरत लथी आहे, ऐं उन वक़्त जे माण्हुनि सां वास्तो आहे उनजो, ऐं उन ज़माने जी सिचुएशन सां, ऐं क़यामत सां, ऐं आख़िरत सां, दोज़ख जी ॻाल्हि सां, पर हिन जी माना जेका आहे साई कढी सघिबी। इहा ॻाल्हि जेको असीं करणु चाहियूं था, हिन में जेको मतिलबु त इहो कोन त असीं क़ुर जी माना सॼी बदिलायूं था वग़ैरह। اللهم اغفر لنا وارحمنا وارزقنا واحفظنا وهدنا الى صراط المستقيم صراط الذين انعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين. ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم وحسبي الله لا اله الا هو عليه توكلت ورب العرش العظيم.